सूरह मरियम की आयत नंबर 51 का तिलावत है। अल्लाह पाक पहिरियां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़ानदान में अल्लाह से नबूवत जा चिराग रोशन करण फरमाया। अल्लाह पाक उनजो ज़िक्र फरमायो। फरमाया असां इसहाक़ अलैहिस्सलाम जहिड़ो सुहिणो पुटड़ो जेको आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे नसीब कयोसीं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के सिर्फ इसहाक़ अलैहिस्सलाम पुत्र नसीब न थियो बल्कि पोटो अल्लाह तबारक व तआला याकूब अलैहिस्सलाम इसहाक़ अलैहिस्सलाम जी पुश्त मां पैदा करे इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में अल्लाह तबारक व तआला उनके नबी बनाइण फरमायो। माना इब्राहिम अलैहिस्सलाम पाण भी नबी, इसहाक़ अलैहिस्सलाम भी नबी, उन खां बाद में वरी जॾहिं याकूब अलैहिस्सलाम पैदा थियो उहो भी नबी, वरी याकूब अलैहिस्सलाम मां जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पैदा थियो उहो भी नबी। चैन पुश्तन के अंदर अल्लाह तबारक व तआला मुसलसल तौर ते रब साईं जेको आहे नबियन के पैदा करण फरमायो। इहो अल्लाह पाक खासो जेको अता फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं उन खां बाद में फरमाईंदा इहो असांजी रहमत हुई, असांजे तरफ़ खां उन्हनि जे लाइ हिकिड़े सचाई जी अलामत हुई। ऐं उन खां बाद में क़ुरान फरमाईंदा वज़कुर फिल किताब मूसा, याद कर ज़िक्र कर किताब में मूसा अलैहिस्सलाम के इन्नहु कान मुख़लसा व कान रसूलन नबिय्या। फरमाईंदा ज़िक्र कर किताब के अंदर मूसा अलैहिस्सलाम जे ज़िक्र खे। हाणे मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो वो पैगंबर हुयो जंहिं पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी हयाती में अल्लाह तबारक व तआला सां कलाम करण फरमायो। अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम के कलाम जो शरफ नसीब फरमायो। जॾहिं मिस्र मां वञी करे मदियन जे तरफ़ वियो ऐं हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी न्याणी सां उन निकाह कयो। हाणे वापसि अल्लाह जो हुकुम ॾिस त मूसा वञी करे फिरौन सरकशी कई आहे, वञी करे उनखे मां अल्लाह जे प्रोग्राम जी वञी करे दावत ॾियो। पंहिंजी घरवारी खे वठी करे हलियो त कोहे तूर जे भरिसां जॾहिं पहुतो त मथे ॾिठई त मथे हिकिड़ी वॾी बाहि जो शोलो या अहिड़े क़िस्म जी रोशनी हुनखे नज़र आई। हुननि खे सीउ पियो थिए या खाधे पचाइण जे लाइ का तलाश हुयसि त टांडो खाइण जे बहाने सां मथे जॾहिं वियो त उते जेको आहे अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम के पुकार करण फरमाईंदा ए मूसा मां तुझो रब आहियां, हिते पंहिंजी चप्पल लाहे अची करे मां अल्लाह सां कलाम कर। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम करण जे लाइ मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक पाण जेके अदब सेखारण फरमाया। जंहिंजे करे मालूम इहो थियो त जेकॾहिं अल्लाह सां कलाम करणो आहे त तव्हांखे आदाब जो ख़्यालु रखणो पवंदो। जेकॾहिं इंसान आदाब जो ख़्यालु न रखंदो इहो इंसान कॾहिं बि कामयाब कोन थींदो। असां वटि मुआशरे जे अंदर तालीम जे नाले ते अहिड़ी हिकिड़ी बेहयाई फैलिजी चुकी आहे जो माना पंहिंजे हक़नि जे लाइ माण्हू ॻाल्हाइणु सिखे थो। बाबा मुंहिंजा हक़ आहिनि, मां पंहिंजे हक़नि जे लाइ चाहे मुंहिंजो उस्ताद हुजे, चाहे मुंहिंजो अबो हुजे, चाहे अची ॾाढी सां हुजे, मां हुन सां ज़बान लड़ाईंदुसि, मां हुन सां बदअख़लाक़ी कंदुसि, मां हुन सां विढ़ंदुसि। जंहिंजे करे अदब जो रस्तो ख़तमु थी वियो। अदब जो रस्तो ख़तमु थी वियो त रिश्ता भॼी पिया, रिश्ता ख़तमु थी विया। अबो पंहिंजी औलाद खां इन जे करे लड़ाए त मां जेकॾहिं हिन सां ॻाल्हाईंदुमि त मूंखे बेइज़्तो कंदो त पोइ अबे ऐं पुट जो रिश्तो रहियो गॾु। अॻ में ईअं हूंदो जो जेकॾहिं अछी ॾाढ़ी वारो कंहिंसां ॻाल्हाईंदो नंढे ॿार सां या कंहिं नंढे सां, उहो खणी उनखे जेकॾहिं घटि वधि ॻाल्हाए या जेकॾहिं उनखे हथ सां को अहिड़ो इशारो करे थपण तॾहिं बि चवंदा बाबा वॾो हाणे छा चवां तोखे, बाबा अछी ॾाढ़ी वारो वॾो हाणे छा चवां तोखे। पर अॼु जेको आहे इन तालीमी निज़ाम अहिड़ो सेखारे छॾियो त वॾो हुजे नंढो हुजे पंहिंजो हक़ हुजे न कोन न में अस्तगफुरुल्लाह। सिधी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह केरु थो करे नंढो वॾनि जो अदब ऐं वॾनि नंढनि जे अंदरि जेको अदब किथे रहियो आहे, जंहिंजे करे को मुआशरे जे अंदरि रिश्ते जा तालुक ख़तमु थी चुका आहिनि। घरनि जे अंदरि ॿाहिरि पाण में रहनि था, ॿाहिरनि जी पाण में मोहबत कोन्हे। अबो पंहिंजे औलाद सां रहे थो, औलाद जेको आहे पाण खे होशियारु सम्झे थी, अबो डिॼी करे रहे थो त मथां पंहिंजे पुट खे कुझु चवां त जेको आहे पुट जेको आहे मुंहिंजे मुंहं ते सभिनी जे साम्हूं बेइज़्ती न कई। अॼु इहो हाल थी वियो। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम के सब खां पहिरियों अदब सेखारियो। हालांकि अल्लाह जी ज़ात ते न हुई, सिर्फ़ रब जो कलाम थिए पियो कोहे तूर ते। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदा ए मूसा इख़ला नालिक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। फरमाईंदा ए मूसा पंहिंजा जेके ये चप्पल पातल अथई इन चप्पल खे इन वादी खां पहिरियों लाहिया। इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला हिन वादी मुक़द्दस के पाक वादी के जेको आहे तव्हांजे लाइ ॻाल्हाइण जो ऐं उनखे पाक करणु फरमायो पंहिंजे इन कलाम जे लाइ। अल्लाह पाक तंहिंजे करे अवां जेकॾहिं मस्जिद में पाक नई चप्पल पाईंदा न जाइज़ आहे, पर हिकिड़ो अदब जे लाइ मुनासिब न आहे। जंहिंजे करे माण्हू चप्पल पाए ईंदो त चवंदा कुझु जाइज़ आहे। हालांकि अवां ॾिसंदा त जीअं काबतुल्लाह जे अंदरि ॾिसंदा, मदीना मुनव्वरा जे अंदरि ॾिसंदा, घणो करे माण्हू चप्पल था घुरनि।
त मसइले जे एतबार सां इहो आहे त जाइज़ आहे चपल पाक हुजे या भली तव्हां मस्जिद में पाए दो जाइज़ आहे पर हिकिड़ो सुठो नथो लॻे मुनासिब नथो लॻे इहा हिकिड़ी अलॻि शइ आहे त अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र फरमायो फरमाई प्यारा मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र कर इहो वाहिद अल्लाह जो नबी आहे जंहिं कोहे तूर ते बीह करे यानी दुनिया जे तख़्ते ते बीह करे अल्लाह तबारक व तआला सां कलाम करणु फरमायो फरमाई त इन्नहु कान मुख़लसा फरमाई त इहो अल्लाह जो नबी सचो मुख़लिस हुयो अल्लाह जी ज़ात सां सचो हुयो वकान रसूलन नबिया ऐं फरमाई त इहो रसूल बि हुयो ऐं नबी बि हुयो नबी अलॻि शइ आहे रसूल वारो उहो वरी नबीअ खां बि मथां आहे जेको रसूल हूंदो नबी लाज़मी हूंदो आहे पर जेको नबी हुजे उहो रसूल बि हुजे इहा शइ लाज़मी हूंदी बहरहाल हिकिड़ो इल्मी बास आहे अल्लाह पाक फरमायो फरमाई त मूसा अलैहिस्सलाम मूसा सचो हुयो मां हुन जे ज़िक्र खे क़ुरान जे अंदरि बुलंद करणु फरमायो अॼु बि इंसान जेकॾहिं पाण अल्लाह जी ज़ात सां जॾहिं सचो थींदो अल्लाह तबारक व तआला उन जी इज़त खे उन जे शान खे बुलंद करणु फरमाईंदो इंसान अॼु बि पंहिंजो ताल्लुक़ मिठड़े रब जी ज़ात सां जोड़े ॾिसे अल्लाह जी आज़माइशुनि ते सबर करे ॾिसे ऐं पंहिंजे ज़िंदगी मां गुनाहनि खे कढी करे ॿाहिरि उछलाए ॾिसे रब खां घुरण जो तरीक़ो सिखे अल्लाह सां ॻाल्हाए रब सां कलाम करे अल्लाह अॼोके वक़्त में बि जेके शयूं नामुमकिन आहिनि उन नामुमकिन शयुनि खे इन इंसान जे लाइ मुमकिन बनाइण में क़ादिर आहे अवां पंहिंजे अखियुनि सां केतिरा मुशाहिदा कया हूंदा केतिरियूं बीमारियूं केतिरियूं तकलीफ़ूं ऐं केतिरा मसइला अहिड़ा जो दुनिया जे एतबार सां उन्हनि जो हल थियणु मुमकिन ई कोन्हे पर जॾहिं रब राज़ी थी वियो त उहे सभु मसइला थी विया अहिड़ा अवां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अहिड़ा मुशाहिदा तव्हां ॾिसंदा हूंदा फरमाई त इन्नहु कान मुख़लसन व कान रसूलन नबिया वनादैनाहु मिन जानिब तूरिल अयमन फरमाई त असां कोहे तूर जे भरिसां सॼे पासे खां उनखे सॾियोसीं वक़र्रबनाहु नजिया फरमाई असां पंहिंजे कलाम जे लाइ उनखे वेझो कयोसीं ताकि अल्लाह जी ज़ात सां कलाम कर ववहबना लहु मिन रहमतिना फरमाई त असां मूसा अलैहिस्सलाम खे वरी पंहिंजे रहमत जे तरफ़ खां जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे असां पैगाम ॾिनोसीं ए मूसा वञी करे फिरौन खे वञी करे दावत ॾे अल्लाह जे प्रोग्राम जी दावत ॾे उन अर्ज़ कयो त मुंहिंजा अल्लाह मूंखे बि को साथी हुजे मुंहिंजो को भरजलू हुजे ये चवंदा आहिनि न बतबारा अल्लाह जो नबी आहे पर अल्लाह जे नबीअ खे बि इंसान जा तक़ाज़ा हुन सां लाज़िम आहिनि तंहिंजे करे अल्लाह पाक खां दुआ घुरी मुंहिंजा रब मूंखे को साथी बनाए करे ॾे अल्लाह फरमायो त असां पंहिंजे तरफ़ खां पंहिंजी रहमत खां असां मूसा अलैहिस्सलाम जो भाउ हारून खे बि नबी बनाए करे ॾियणु फरमायोसीं फरमाई त वज़कुर फिल किताब इस्माईल फरमाई यादगार किताब जे अंदरि इस्माईल अलैहिस्सलाम खे हाणे इहो वाक़ियो थियो मूसा अलैहिस्सलाम जो उन खां बाद में फरमाई हाणे इस्माईल अलैहिस्सलाम जो ज़िक्र बि कर इन्नहु कान सादिक़ल वादे व कान रसूलन नबिया फरमाई इस्माईल अलैहिस्सलाम वादे जो बिल्कुलु सचो हुयो अल्लाह पाक नबूवत जी ख़सलत रखी आहे जेको इंसान वादे खे पाड़ींदो वादे खे सचो करे ॾेखारींदो इन जे अंदरि ॼण त नबूवत वारी सिफ़त अची वेंदी अॼु असां वटि वादे जो पाड़णो आहे ई कोन असां वटि होशियारु आहे जेको वादे तां फिरी जेको अमानत जे अंदरि ख़ैरत कंदड़ हुजे इहो होशियारु जेको कूड़ घणो ॻाल्हाए उहो होशियारु हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पाण फरमायो त इदा हदथ कदब व इदा वादा खलफ व इदा तुमिना खान फरमाई जेकॾहिं ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाए अमानत अचे त अमानत जे अंदरि ख़यानत करे व इदा तुमिना खान फरमाई त जॾहिं वाइदो करे त मुखालफ़त करे फरमाई इहे टे जेके शयूं आहिनि इहे मुनाफ़िक़ हुजण जूं निशानियूं आहिनि असां वटि जंहिंजे अंदरि इहा ख़सलत चवंदा वॾो होशियारु इहो होशियारु न आहे मुनाफ़िक़ आहे तंहिंजे करे अल्लाह पाक इस्माईल अलैहिस्सलाम जी ख़सलत ज़िक्र फरमाई इस्माईल अलैहिस्सलाम जूं ॿियूं केतिरियूं ख़सलतूं पर वॾे में वॾी ख़सलत इहा त वाइदे जो पाड़ींदड़ हुयो सचो हुयो वाइदे जो पंहिंजे अबे जी वाइदे जी अहिड़ी पासदारी करे ॾेखारी जो इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे जॾहिं चयो न चई त मुंहिंजा बचड़ा मां ख़्वाब में ॾिठुमि त अल्लाह हुकुम फरमाए त पंहिंजे बचे खे मां ज़बह थो कयां फरमाईंदा ए मुंहिंजा अब्बा फरमाईंदा तूं इहो कमु करे ॾिसो सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन फरमाईंदा इफ़अल मा तुअमर तोखे जेको हुकुम ॾियो तूं पंहिंजे हुकुम ते अमल कर इंशाअल्लाह जेकॾहिं रब चायो त मां इस्माईल खे सब्र वारो ॾांदे इहो इस्माईल अलैहिस्सलाम वाइदे जो सचो फरमाई त वकान रसूलन नबिया ऐं वरी रसूल बि हुयो नबी बि हुयो वकान यअमुरु अहलहु बिस्सलाति वज़काति फरमाई त असां इन इस्माईल अलैहिस्सलाम खे हुकुम कयोसीं त पंहिंजे आल खे हुकुम कर नमाज़ जो बि हुकुम कर त ज़कात जो बि हुकुम कर नमाज़ बि ज़कात बि पंहिंजे आल जो सभ खां वधीक हक़ आहे त इंसान पंहिंजे आल खे उथंदे वेहंदे पंहिंजे आल खे दावत ॾे पोइ पंहिंजे आल जे अंदरि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि हिकिड़े क़िस्म जा माण्हू उहे जिन जे मथां इंसान हुकुमबाज़ी करे सघे थो जीअं औलाद
उनजे मथां माण्हू हुकुमबाज़ी करे सघे थो ऐं ॿिए नंबर ते रिश्ता उहे जिन ते हुकुमबाज़ी नथो करे सघे उन्हनि जे मथां माण्हू जेको आहे नसीहत वाइज़ नसीहत ऐं उनखे इलाज मिंथ अलाह जी रज़ा जे ख़ातिर त उन्हनि खे उन अंदाज़ में सम्झाईंदो हर कंहिं सां जॾहिं उन अंदाज़ में हलंदो तॾहिं उनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी ईअं न त जेकॾहिं पंहिंजे भेण खे पंहिंजे भाउ खे या पंहिंजे अबे खे या पंहिंजी घरवारी खे हुकुमबाज़ी करणु शुरू कंदो जहिड़ो थी पवंदो इन्हनि खे नसीहत कबी तबलीग कबी तालीम कबी सम्झाइबो इन्हनि जे साम्हूं वरी अमली इज़हार करे ॾेखारियो पहिरियां माण्हू पाण निमाज़ी हूंदो त ॿिए ते असरु कंदो न पाणी ॿिए निमाज़ी हूंदो वरी औलाद कान निमाज़ तंहिंजे करे नमाज़ जी माण्हू पहिरियों पाण पाबंदी करे ऐं तबलीग जे ख़्याल सां जेकॾहिं माण्हू नमाज़ ज़ाहिर करे पढ़े थो न त इहो रियाव न आहे जीअं ॿिए माण्हू खे हिमत थिए मां नमाज़ इन जे करे पढ़ां थो रियाव जे ख़ातिर न बल्कि इन जे लाइ त हे बे नमाज़ी मन हिनखे हया थिए हीउ मुंहिंजो भाउ आहे हीउ मुंहिंजो बच्चो आहे हीउ घर जे अंदरि मुंहिंजा वालिदैन आहिनि इन्हनि जे साम्हूं मां नमाज़ पढ़ां थो ताकी अलाह इन्हनि खे बि हिमत ॾे तव्हां नेकी कंदा न घर में त ॿियनि ते असरु पवंदो वॾनि ते असरु पए न पए पर नंढनि ते असरु ज़रूरु पवंदो उहे ॾिसंदा असांजो चाचो असांजो भाउ असांजो अबो असांजो ॾाॾो नमाज़ पढ़ंदो हुयो कंहिं न कंहिं वक़्त में उन्हनि जो उहो सिग्नल मिलंदो ऐं उन्हनि जी जेका आहे तबियत उन ते उसरणु शुरू थी वेंदी त यार नमाज़ जो का शइ तरकियल आहे जंहिंजे करे उनखे कुझु न कुझु नसीहत पैदा थी पवंदी तंहिंजे करे फरमाईंदा उहो पंहिंजे आल वारनि खे नमाज़ जो हुकुम कंदो हुयो ऐं ज़कात जो हुकुम कंदो हुयो जॾहिं इंसान जे मथां ज़कात फर्ज़ थिए त ज़कात अदा करणो इन मुस्लमान जे मथां लाज़मी आहे मुस्लमान ज़कात खे चटी सम्झे थो तंहिंजे करे माल जे अंदरि बरकत न आहे ज़कात मुंहिंजा दोस्त इस्लामी साल जे एतबार सां जंहिं वटि 55,000 खां मथे सोन आहे या चांदी आहे या नक़द पैसा पिया आहिनि उन्हनि ते साल गुज़री वियो या पंहिंजी ज़मीन आहे या प्लाट आहे तिजारत वारो या दुकान आहे तिजारत वारो इहे जेके बि शयूं आहिनि इन्हनि जे अंदरि साल जे अंदरि हिकिड़ो दफ़ो 2.5% यानी 40 हिसो आसान ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजी उहा सॼी रक़म लिखी करे उनखे तव्हां जेको आहे हिन कैलकुलेटर ते 40 सां वंड के जवाबु निकिरी ईंदो त एतिरो जेको छा थींदो लख ते सॼे साल जे अंदरि 2.500 अलाह जे नाले ते जेकॾहिं ख़र्च कयो त छा थी पए कहिड़ो नुक़सानु थींदो माण्हू पंहिंजी अयाशी में ज़रूरत में कोन थो रहे तंहिंजे करे फरमाईंदे आहिनि ज़कात जो ऐं नमाज़ जो हुकुम कंदो पंहिंजे आल वारनि खे वकान इंद रब्बिही मर्दिया फरमाईंदो पंहिंजे रब जी मर्ज़ी जे मुताबिक़ हुयो अल्लाह पाक उन खां राज़ी हुयो अल्लाह पाक खां दुआ अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए